जय श्री झूलेलाल। असांजे सिंधी समाज में एक मुद्दो ॾाढो उथंदो आहे कि असांजी हिंदू सिंधी रिवायत सां जुड़ियल टोपी कहिड़ी आहे या सिंध जी रिवायत सां जुड़ियल सिंधी टोपी कहिड़ी आहे। छा इहा गोल टोपी सिंधी टोपी आहे जंहिंखे असां भॻवान झूलेलाल जे नालो बि इनमें लिखाराईंदा आहियूं, या पोइ हीअ चोंच वारी टोपी पंहिंजी सिंधी टोपी आहे जंहिंखे ॿेड़ीअ जो आकार जी टोपी बि चईंदा आहियूं, या पोइ उहा आर्च कट वारी टोपी आहे जो तव्हां ॾिठी हूंदी अजरक में ठहियल, उहा सिंधी टोपी आहे। सही ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त इहा टई टोपियूं सिंधी रिवायत सां जुड़ियल ई न आहिनि। ऐं ॻाल्हि करूं ॿ टोपियुनि जी, इहा गोल ऐं जो आर्च कट वारी तव्हां टोपी ॾिसंदा आहियो जो रीलनि में ॾिसंदा आहियो, सही मायने में हीअ टोपियूं सिंधी रिवायत सां जुड़ियल आहिनि ई कान। सही मायने में जो आर्च कट वारी टोपी आहे जो तव्हां रीलनि में ॾिसंदा आहियो, हीअ 1947 या 1950 जे दौर में अची सिंधी रिवायत सां जुड़ी। कई माण्हुनि जो मञणु इहो बि आहे हीअ बलोची रिवायत सां जुड़ियल टोपी आहे जो पोइ सिंध में अची फेमस थी। रिचर्ड्स एफ बर्टन हिकु 19वीं सदीअ जा जाना माना राइटर हुआ। पंहिंजी किताब सिंध एंड द रेसिस दैट इनहेबिट्स द वैली ऑफ द इंडस में पेज नंबर 285 ते हुननि सिंधी टोपी जे मथां हिकु ॾाढो वॾो आर्टिकल लिखियो आहे। हुननि पंहिंजी किताब में टोपीअ सां गॾु गॾु सिंधी माण्हुनि जा फोटो बि छापिया आहिनि। ॾिसो वञे त पुराणे समय में सिंधी आमिल जो वॾा सरकारी पदनि ते वेठल हुआ, हू लंबी टोपी पाईंदा हुआ, ऐं जो आम माण्हू हुआ हू पगड़ी पाइण पसंदि कंदा हुआ। हिन में जो किसान बि हुआ, सही ॻाल्हि करा त हिंदुनि सां गॾु गॾु मुस्लिम बि पगड़ी पाइण ई पसंदि कंदा हुआ। ऐं सिंधी वापारी मखमल जी अॻियां चोच निकितल कारी ऐं अछी टोपी पाईंदा हुआ, जंहिंसां मिलती जुलती टोपी अॼु जी इहा आहे। सही मायने में इहा बि पूरी सिंधी रिवायत सां जुड़ियल टोपी न आहे। तारीख़ खे ॾेखारण वारो शीशो जूनियूं किताबियूं हूंदियूं आहिनि। असुल में जे सिंधी टोपीअ खे अॼु पाण ॼाणूं था, आर्च कट वारी टोपी, उहा 1950 जे दौर में चालू थी ऐं फैशन जे हिसाब सां मटसट थींदी रही। ऐं ॻाल्हि कयूं हिंदू सिंधी रिवायत जी, त शुरू खां ई हिंदू सिंधी या त पगड़ियूं पाइण पसंदि कंदा हुआ या पोइ अॻियां चोंच निकितल टोपियूं पाईंदा हुआ। पर अॼु जो असां गोल टोपियूं पायूं था, हिन जो सिंधी रिवायत सां कोई तालमेल ई न आहे। हा, ज़रूरु चोंच वारी टोपी पायूं था, ही पुरानी टोपियुनि सां मेल खाए थी, पर पूरी तरह सां न। अगरि पाण खे पंहिंजी सिंधी संस्कृति खे जीअरो रखिणो आहे त पाण खे ई सुजाॻ थियणो पवंदो। जय श्री झूलेलाल।